नवरात्रि उत्सव जी सभिनी खे मंगलमय ऐं हार्दिक शुभकामनाऊं थी ॾियां। जय झूलेलाल ऐं ओम शांति। माता दुर्गा जो सिर ते हथ हुजे, परिवारनि में ख़ुशियुनि जो वास हुजे, घर में सुख शांतीअ जो वास हुजे, तव्हांजे जीवन में प्रकाश ही प्रकाश हुजे। शिव शक्तियूं अष्टभुजाधारी देवियुनि जो असां आह्वान पूजन ऐं महिमा करे रहिया आहियूं त ही अठ भुजाधारी अर्थात अठ पावर आत्मा जा आहिनि। जिते इहे पावर आहिनि उते डिविनिटी आहे। इन करे देवियुनि खे अठ शक्तियुनि जे स्वरूप में ॾेखारियो वियो आहे। त पहिरीं शक्ति आहे पावर टू विथड्रॉ, यानी विस्तार खे संकीर्ण करण जी शक्ति, या चऊं कि पावर टू डिटैच। जीअं हिकु कछुओ उनजे अगरि आसपास खां बि थोरो बि डेंजर ॾिसण में ईंदो आहे त हू पंहिंजूं कर्म इंद्रियनि खे डिटैच कंदो आहे, यानी पंहिंजे शेल में हली वेंदो आहे। पोइ भले हिकु बलवान हाथी बि उनजे मथां बीह रहे तॾहिं बि हू सुरक्षित हूंदो आहे, छो त हुन सही समय ते वक़्त ते पंहिंजी सॉफ्ट कर्म इंद्रियूं विथड्रॉ करे छॾियूं त सेफ आहे। हिकु तमामु बिज़ी बिज़नेसमैन डॉक्टर वटि वियो ऐं उनखे ॿुधायो कि मूं वटि तमामु घणा कम आहिनि जेके मूंखे ई था करणा पवनि, इन करे राति भर घर में कम बि कंदो आहियां, आराम बिल्कुलु नथो मिले ऐं राति जो निंड बि नथी अचे, गोरियुनि खाइण खां पोइ बि निंड नथी अचे। त डॉक्टर पुछियसि, छो तव्हांजो ही कम ॿियो केरु न करे सघंदो छा? ॿियनि खां थोरी मदद वठो ऐं सिहत जो थोरो ख्यालु करियो। हुन ते हिन चिरी करे डॉक्टर खे चयो त इहो त इम्पॉसिबल आहे, जो ही इम्पोर्टेंट कमु आहे जेको सिर्फ़ मां ई ध्यान सां थो करे सघां। सॼो कारोबार त मूं ते ई डिपेंडेंट आहे। पोइ डॉक्टर चयो, ठीकु आहे, जेका दवा मां लिखंदसि तव्हां उहा वठंदा? डॉक्टर जेको उनखे हिकु अजीब सलाह दवा जे रूप में ॾिनी, जेका ॿुधी तव्हां बि हैरान थींदा। डॉक्टर लिखियो त तोखे हर रोज़ सिहत ठाहिण लाइ 2 कलाक कम मां मन खे फ्री करे ॿाहिरि पैदल करणो पवंदो। हुन जवाबु ॾिनो, पर डॉक्टर मूंखे त 1 सेकंड बि फ्री न आहे। हुन ते डॉक्टर चयो त ठीकु आहे, पोइ त तूं अधु ॾींहुं बिज़नेस खां फ्री थी वञ शमशान घाट ते। हुन चयो, छो? डॉक्टर जवाबु ॾिनो, मां चाहियां थो त तूं कब्रिस्तान में वञी करे ॾिस उन्हनि माण्हुनि जी क़ब्र खे जेके हमेशह लाइ उते सुम्हिया पिया आहिनि। हाणे तूं उते चिंतन करे ॾिस त इहे बि सभई तो वांगुरु सोचींदा हुआ, सॼी दुनिया जो भार उन्हनि जे मथे ते आहे, उन खां सवाइ ॿियो केर बि उन्हनि जो कमु करे न सघंदो। इहो आहे अॼु जे इंसान जो हाल। त टॉर्टॉइस बि आत्मा जे जीवन जीअण जो स्पिरिचुअल राज़ थो सेखारे। हर रोज़ सॼो ॾींहुं बिज़ी रूटन में बि अगरि 10-15 मिंट बि असां परमात्मा सां जोड़े उनखे यादि कंदे मेडिटेशन करियूं त उन वक़्तु असां बाक़ी सभई परिस्थितियुनि खां, अछाई ॻाल्हियुनि खां पंहिंजे मन खे बॉडी कॉन्शियस खां परे वठी हलूं, न्यारो थी पाण खे वेस्ट खां विथड्रॉ करणो आहे। इहा प्रैक्टिस असांखे हर रोज़ सुबुह करण सां वधीक लाभ, ऐं जेकॾहिं हर कलाक में 1 मिंट बि इहा प्रैक्टिस कंदासूं त पंहिंजे माइंड खे विच में रेस्ट बि मिलंदी, पंहिंजे वीचारनि में परिवर्तन ऐं पॉज़िटिविटी बि ईंदी। उन वक़्तु सिर्फ़ इहे ई वीचार करना आहिनि कि मां हिकु पावरफुल डिवाइन शक्ति आहियां, त असांखे एनर्जी अची वेंदी। चवणी आहे त हीअ दुनिया बिल्कुलु ईअं ई आहे जीअं तव्हां उनखे ॾिसण था चाहियो, चाहे कीचड़ में कमल ॾिसो या चंड में दाग। सुठी सोच ई इंसान खे वॾो थी ठाहे, बीहारे पंहिंजे पेरनि ते पंहिंजे सपननि जो मुक़ाम थी पहुचाए। थोरो थोरो सॼे ॾींहं में विथड्रॉ ज़रूर करियो, इन सां असां में डिटैच जी शक्ति वधंदी। जीअं 2 जुड़वा ॿार गॾियल पैदा थींदा आहिनि त उन्हनि जी जीवन कीअं हूंदी आहे, इकठा हलंदा सुम्हंदा आहिनि, त छा इहा लाइफ कंफर्टेबल आहे? कोई उनजी सर्जरी करे उन्हनि खे अलॻि कबो आहे, तॾहिं हू फिज़िकल डिटैच थींदा आहिनि। कोई ॿई कंफर्टेबली अलॻि अलॻि एक्टिविटी करे था सघनि। हाणे साॻी ॻाल्हि इमोशनल लेवल ते ॾिसंदासीं त जॾहिं 2 माण्हू बि हिक ॿिए सां अटैच आहिनि, त जॾहिं हिकु उदास नाराज़ अशांत थींदो आहे त ॿियो बि उदास नाराज़ थींदो आहे, छो त ॿिन्ही जे मन जी स्थिति अटैच आहे। पर जेकॾहिं असां डिटैच हूंदासीं त जॾहिं हिकु नाराज़ उदास अशांत आहे त ॿियो उनखे पंहिंजे पावर सां मथे खणी थो सघे। डिटैचमेंट इक्वल टू अनकंडीशनल लव, अनकंडीशनल रेस्पेक्ट, अनकंडीशनल एक्सेप्टेंस।
ऐं ऑपोजिट में अटैचमेंट इक्वल टू हर्ट, इनसिक्योरिटी, रिजेक्शन, अटैचमेंट जेको हमेशह दुख ई ॾींदो रहंदो आहे, जंहिंजो अनुभव त सभिनी कयो आहे। अटैचमेंट में असां पंहिंजे परिवार खे बि हर्ट था करियूं, नेगेटिव एनर्जी अनअवेयर सां मोकिलियूं था, चिंता, हर्ट, वरी, एंग्जाइटी। त देवीअ जो पहिरियों जेको पावर आहे डिटैच, जंहिंसां असांजो पावर वधंदो ऐं असां ते माण्हुनि जे बिहेवियर जो, सिचुएशन जो असर या प्रभाव न पवंदो। पर हींअर छा आहे उल्टो, जहिड़ी सिचुएशन अहिड़ी असांजी मन जी स्थिति, छा करियूं, ॻाल्हि अहिड़ी हुई, इन करे ख़राब त लॻणो ई। पर असां जॾहिं डिटैच ऐं स्टेबल हूंदासीं त शक्ति वधंदी। त अॼु असां सॼो ॾींहुं इन जी प्रैक्टिस कंदासीं। ॻाल्हियूं त घणी ईंदियूं, सिचुएशन बि असांजी मर्ज़ी मुताबिक़ न हूंदी, माण्हुनि जो बिहेवियर बि अलॻि अलॻि हूंदो, पर असां स्टेबल रहंदासीं त असांजी वाइब्रेशन जो असर ॿियनि ते पवंदो। असांखे पंहिंजे अंदर जी शक्तिअ जो आह्वान करणो आहे, जंहिंजो प्रतीक पार्वती माता खे ॾेखारियो वियो आहे। पार्वती माता माना जेका आत्मा पाण में परिवर्तन, चेंज करण लाइ तयार हुजे। जॾहिं असां अटैच हूंदा आहियूं त असां चवंदा आहियूं कि ॿियो मुंहिंजे मुताबिक़ चेंज थिए, त विथड्रॉल पावर सेखारे थो त मां रेडी आहियां चेंज थियण लाइ। डिटैच जो मतिलबु इहो न आहे कि दुनिया छॾे सन्यासी थियणो आहे, दुनिया खां दूर रहणो आहे, पर स्पिरिचुअलिटी असांखे सेखारे थी त घर गृहस्थ में रही करे उन सां प्यार सां रहणो आहे। पार्वती सां गॾु 2 गायूं ॾेखारियूं वयूं आहिनि, जंहिंखे लाइफ गिविंग फोर्स जो सिंबॉलिक आहिनि, जेके सिर्फ़ु ॾींदियूं ई रहंदियूं आहिनि। उन्हनि जूं त हड्डियूं बि थियूं कमु अचनि। ईअं ई गौ माता वांगुरु असांखे स्पिरिचुअलिटी धारण करे सभिनी खे नर्चर यानी पालना करणी आहे। सॼो ॾींहुं असां पार्वती माता जी इन ई स्वमान में रही, डिटैच थी, सभिनी सां गॾु प्रेम सां रहंदे, सभिनी शक्तियुनि सां भरपूर मां ही उहा शक्ति आहियां। सुभाणे वरी माता जी हिकु ॿी नई विशेषता सोमान सां मिलंदासूं। जय झूलेलाल ऐं ओम शांति।